बचना ए हसीनो लो मैं आ गया जाम ओवर था पे फनकारी जाम थी गाल दे स्टार्ट कयूं त व्लॉग तो ही कोन पिया अपलोड करण एडो सुस्त मां तव्हांखे ख़बर आए नहीं करे तो व्यूज़ न पे अचन त तब मां व्लॉग ठाहींदुमि त यार थियो ईअं त काफ़ी ॾींहंनि खां मिरपुखा समेत पूरी सिंध में गर्मी शदीद लहर ही तव्हांखे ख़बर आहे त गर्मी तव्हां कहिड़ी हालत कई आहे त अॼु उहो गर्मी जो लहर जेकी आहे उहा टुटी वई आहे ऐं बरसाति मुख़्तलिफ़ शहरनि में हलनि पियूं अॼु मिरपुखा में बरसाति थी आहे हिकिड़ी VIP ऐं मुसलसिल अञा थिए पई उन बरसाति में मां तव्हांखे पंहिंजो शहर घुमाईंदुसि ऐं ॻाल्हाईंदुसि घटि ॾेखारींदुसि वधीक पहिरीं सभिनि खां पहिरीं हलूं था घर जे ॿाहिरि ॾिसूं था छा आहिनि कहिड़ा ॿार रांदि करनि पिया उन खां पोइ हलूं था मिरपुखा शहर में बाए एरोप्लेन मतिलबु बाए मोटरसाइकिल त हलूं था ऐं अगरि वीडियो पूरी ॾिसंदो तव्हांखे वधीक मज़ो ईंदो न कोन ईंदो तू विंची नथो या विंची कोन थो मज़ा ॿारनि जा यार पाण ईअं न वञी रहिया यार हाणे दोस्तनि में ॿाहिरि ऐं शाम सां गॾु थी रहिया आहिनि कैमरा तोड़ भैया तो तू हल्दे पर घंटा नहीं थी बार यार खबर है तो बारिश थी रही है असांजे शहर प्यारे मिरपुखा में मिरपुखा जो रेलवे है वो मतलब खूबसूरती के हिसाब से सुञाणे वेंदो आहे पूरी दुनिया में पूरे पाकिस्तान में मिरपुखा जो रेलवे पंहिंजी खूबसूरती हैसियत सां ॾाढो मशहूरु आहे त उहो अॼु रेलवे तव्हांखे ॾेखारियूं था ऐं पाण ॾिसां थो त मिरपुखा बारिश हूंदे हूंदे रेलवे कहिड़ी पंहिंजे मंज़र बरसात बंद थियण जो नालो ई कोन वठे बाक़ी बरसात जो मौसम हुजे चांहि पकोड़ा न हुजनि अधूरी आहे माना ज़िंदगी वो छा आहे इहो अॼु व्लॉग नज़रूं काणो यार तव्हां इहो अॼु व्लॉग ऐं तव्हांखे पसंदि आयो हूंदो त लाइक कयो ऐं स्पेशली कमेंट करे ज़रूरु ॿुधायो कीअं लॻो शाबाश हलण जी कयो हाणे